सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में चाड़ खां पोइ लाथ शुरू थी वई। मई जे आख़िरी हफ़्ते में गुडू बैराज वटि पाणी वहिकिरो 1,90,000 क्यूसिक खां वधीक हो, पर स्कर्दू समेत मथाहें इलाइक़नि में बरसात वारो सिलसिलो रुकजण करे पाणी ज़ख़ीरा घटिजण लॻा। तरबेला डेम मां रोज़ानो 1.5 फुट पाणी खणण सबबि तरबेला डेम में बि पाणी घटिजी वियो ऐं सखर बैराज वटि बि 1,70,000 खां वधीक हुयो, पर बरसातूं बंदि थियण करे पाणी जी आमद घटिजी वई आहे। इन ॾस में सखर बैराज कंट्रोल रूम इंचार्ज अब्दुल लतीफ़ सुमरो ॿुधायो त मई जे आख़िरी हफ़्ते में मथाहें इलाइक़नि में बरसातुनि वारो सिलसिलो रुकजण करे पाणी जी आमद घटिजी वई आहे, पर बलोचिस्तान समेत गुडू ऐं सखर बैराज मां निकिरंदड़ समूरनि केनालनि ते घुर्ज पाणी मुताबिक़ पाणी छॾियो वियो आहे। जॾहिं त तरबेला डेम मां पिणु रोज़ानो सिंधु दरिया में 1.5 फुट पाणी छॾियो वञे थो, जंहिंसां तरबेला जो पाणी ज़ख़ीरो घटिजी रहियो आहे, पर सारियुनि जे बिजारे ऐं ॿियनि फसलनि जी पोखाई लाइ घुर्बल पाणी आहे। सखर बैराज जे साॼे खां ॿिए पासे खां निकिरंदड़ केनालनि दादू केनाल, खीरथर केनाल ऐं राइस केनाल समेत नारा केनाल, खैरपुर ईस्ट वेस्ट ऐं ॿियनि केनालनि में पाणी छॾियो वियो आहे। जॾहिं त सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि गुडू ऐं सखर बैराज विच में कचे जे सवे ॻोठनि जो ज़मीनी रस्तो कटिजी वञण करे ॿेड़ियुनि ते अचवञ जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।